एक ॿी अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। सिंध जे तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख शिकारपुर जे तालीमी इदारनि में सोलर सिस्टम आणण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। शुरुआत में ज़िले जे 125 प्राइमरी स्कूलनि में सोलर सिस्टम लॻाए रहिया आहियूं। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे ॿुधायूं त सिंध जे तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख शिकारपुर जे तालीमी इदारनि में सोलर सिस्टम आणण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। शुरुआती तौर ते ज़िले जे 125 प्राइमरी स्कूलनि में सोलर सिस्टम लॻाए रहिया आहियूं। एक भेरो ॿीहर तव्हांखे आगाह कयूं पिया। सिंध जे तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख शिकारपुर जे तालीमी इदारनि में सोलर सिस्टम आणण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। इम्तियाज़ शेख जो इहो चवणु आहे त शुरुआत में ज़िले जे 125 प्राइमरी स्कूलनि में सोलर सिस्टम लॻाए रहिया आहियूं। सिंध जे तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख शिकारपुर जे तालीमी इदारनि में सोलर सिस्टम आणण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। इन हवाले से तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ टीवी जो रिपोर्टर रशीद ॼामड़ो। जी रशीद, इन हवाले से तफ़सील ॿुधाइजो। जी बिल्कुल, सेटको पारां हलंदड़ तालीमी इदारनि दौरान लोड शेडिंग थियण बैदि सिंध जे एनर्जी वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख शिकारपुर जे तमामु तालीमी इदारनि में सोलर सिस्टम लॻाए ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख ॿुधायो आहे त असीं शुरूआत में शिकारपुर ज़िले जे 125 प्राइमरी स्कूलनि में सोलर सिस्टम जी सहूलियत ॾेई रहिया आहियूं ऐं जंहिंखां पोइ ज़िले जे चइनी तालुकनि जे रहियल तमामु मिडिल प्राइमरी हायर ऐं कॉलेजनि में इहा सहूलियत पिणु मुहैया कई वेंदी। जी रशीद, अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी।